चवनि था धन वॾी ॻाल्हि न आहे, पुट पोटरा थिया वॾी ॻाल्हि न आहे। जेके पुट पोटरा कोन्हनि उनखे उदास न थियणु खपे। जंहिंजी सगाई नथी थिए उहो निराश न थिए, जंहिंजी शादी नथी थिए उहे परेशान न थियनि। दुखी त उहे थियनि जेके भॼन नथा कनि। चओ हरे राम। मां नथो चवां, रामायण जा वचन आहिनि। सुत दारा और लक्ष्मी, सुत दारा और लक्ष्मी, पापी के भी होए, पापीय के भी होए, संत समागम हरि कथा, संत समागम हरि कथा, तुलसी दुर्लभ दोए, तुलसी दुर्लभ दोए। रोज असां मंगलाचरण कंदा आहियूं, पर विचार बि त कयूं। अरे 1 लख पूत 1.25 लख नाती, सोन जी लंका, लेकिन रोअंदो वियो छो? चवनि था जेके धन दौलत कोन्हे, पुट कोन्हनि, पोटरा कोन्हनि, उहे दुखी न थियो। काई ॻाल्हि न आहे, भॼन त आहे। ये सभु मिलण सां बि ख़ुशि थियण जी ज़रूरत न आहे। चओ हरि कृष्ण। छो चवनि था, ये त पापीअ खे बि हूंदा आहिनि, पापी कंहिं बि होए, लेकिन संत समागम हरि कथा, हरिय जी कथा। गुरु ग्रंथ साहिब में 2 शयूं चयूं बसि, निचोड़ सार कढी करे। सभिनि खां मथे जेकी भक्ति आहे उहे 2 रूपनि में चई वई आहे। हिकिड़ो त प्रभु का सिमरन सब ते ऊंचा, हलंदे चलंदे फिरंदे प्रभु जो नाम सिमरन कयो, बाथरूम में वेठा आहियो मानसिक भजन कयो, खुली छूट आहे। लेकिन ॿी सब ते उत्तम हर की कथा, उहा संतनि वटि मिलंदी, भॻवान जे दर ते मिलंदी। 2 ॻाल्हियूं पकड़े वठो, गारंटी आहे कल्याण थी वेंदो। चओ हरे राम। श्री कृष्ण गोविंद।